मानव सिंधु चक्र में तव्हांजो स्वागत है। मैं राजेश वाधवानी। अॼु जे बुलेटिन में ॾिसंदासीं शिवरात्रि त्योहार मल्यो ग्वालियर में श्रद्धा भावना सां। निजधाम आश्रम ऐं प्रेम प्रकाश आश्रम में थिया खोड़ धार्मिक आयोजन। सामूहिक जणियनि जो कार्यक्रम भी थियो प्रेम प्रकाश आश्रम में। ऐं सिंधु वेलफेयर सोसाइटी लगायो हृदय रोग शिविर। त साण साण सिंधु रॉयल कल्चरल सोसाइटी ईंदड़ आर्तवार करण वारी आहे हिकु वॾे डायबिटीज़ मेला जो आयोजन। वॾा वॾा डॉक्टर ईंदा, मरीजनि जी कंदा जांच। पर सभ खां पहिरियों ॻाल्हि कयूं था त पोएं हफ़्ते देश जा राष्ट्रपति माननीय श्री रामनाथ कोविंद ग्वालियर आयल हुआ। धारा फाउंडेशन जे पारां आयोजित एक कार्यक्रम में दिव्यांगन के उन्हनि खोड़ सौगातियूं विरायूं। इन मौके ते हरियाणा जा राज्यपाल महामहिम श्री कप्तान सिंह सोलंकी और मध्य प्रदेश की राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल भी खास तौर से मौजूद हुआ। जीवाजी विश्वविद्यालय परिसर में दिव्यांग इंतजार करन पिया कुछ सौगातूं मिलण जो। के ट्राइसिकल तो के बैटरी वाली गाड़ी, के कैलीपर्स, के वैसाखियूं। सभी दिव्यांगन के कुछ न कुछ मिलनो हो। इन जी तादाद तो 100 में हुई। माननीय राष्ट्रपति श्री रामनाथ कोविंद जी धरा फाउंडेशन हरियाणा के सहयोग से आयोजित इन कार्यक्रम में इन दिव्यांगन के ये सौगातूं विरायूं। ये सौगातूं वठी करे दिव्यांग खोड़ खुश थिया। कार्यक्रम जा संयोजक श्री राजेश सोलंकी हुआ। पंहिंजे उद्बोधन में इन मौके ते माननीय राष्ट्रपति जी चयो त दिव्यांगन जी सेवा एक वडो पुण्य जो कार्य है। विहांव समारोह में या जन्मदिन के मौके ते बंदूक से हवाई फायर करण मानू पंहिंजी शान था समझन, खासतौर से कुछ एक जाति वाला। पर घणा ही दफ़ा इन्हनि में मासूमन की जान वही आहे। अहिड़ी हिकिड़ी घटना पोएं हफ़्ते थी जॾहिं 7 साल की मासूम शैजल की जान इन हर्ष फायर के करे हली वई। नानाणन में विहांव समारोह में शामिल थियल आयल 7 साल की शैजल के उन जे माउ पीउ के न खबर हुई त इहो विहांव समारोह न बल्कि उन्हें जे लाइ मौत जो समारोह साबित थींदो। दरअसल नचण टपण के दौरान डीजे के गोड़ में यकदम एक गोली आई ऐं अची करे शैजल के लगी। शैजल किरी पई ऐं उन में शरीर की हलचल बंद थी वई। सभी के समझंदे देर न लगी तो यो हवाई फायर के करे थियो आ। यकदम सभई शैजल के अस्पताल वठी विया पर शैजल बची कोन सघी। हाँ संदस माउ पीउ के मिट माइटन के सभी के खबर है तो गोली केर पियो हलाए, पर वे पुलिस के नाला नथा बुधाइन छो जो हलण वारा भी उनजा पंहिंजा माइट हुआ। पर या कहिड़ी माइटी ऐं कहिड़ी खुशी जो बंदूकन सां ये गोलियूं हलाए करे मासूमन की जान वरती थी वञे। हालांकि इन मामले में एसपी डॉक्टर आशीष कुमार सख्त कार्रवाई जा निर्देश ॾींदे चयो त हाणे जेकर अॻिते विहांव समारोहन में कोई अहिड़ा हर्ष फायर कंदो त उन जे खिलाफ FIR दर्ज कई वेंदी। रायसिंगाबाद इलाके में जुमे ॾींहुं हिकु स्कूली वैन में यकदम बाहि लगी वई। जेॾी महिल बाहि लगी वैन में 11 मासूम ॿार वेठा हुआ, पर वैन हलाइण वारे ड्राइवर की कायरता त ॾिसो। बाहि लॻंदे ॾिसी करे उहो यकदम टपो ॾेई भॼी वियो, ॿारनि खे न कढियईं। पर उते पाड़े में बीठल नौजवाननि 11 ॿारनि खे बाहि मां बचायो, ॿाहिरि कढियऊं। ऐं तंहिंखां पोइ जॾहिं पुलिस आई त इन मामले की जांच पड़ताल में लगी वई। RTO वारा ऐं प्रशासन खूब दावा कंदो आहे त असां स्कूली बस, स्कूली वैन, स्कूली ऑटो की जांच पड़ताल कंदा आहियूं, तंहिंखां पोइ उन्हनि खे फिटनेस प्रमाण पत्र ॾींदा आहियूं। पर पोएं हफ़्ते रायसिंगाबाद में सेंट जोसेफ स्कूल की एक वैन में यकदम बाहि लगी वई। जेॾी महिल बाहि लगी वैन में 11 ॿार वेठा हुआ ऐं इहा बाहि स्कूली वैन में लगल गैस किट जे करे लगी। बाहि लॻंदे ॾिसी करे वैन हलाइण वारो ड्राइवर लही करे भॼंदो थियो, पर उते बीठल ॿिनि नौजवाननि 11 मासूम ज़िंदगियुनि खे बचाए वरितो। हाणे उन ड्राइवर के खिलाफ कार्रवाई की गाल पुलिस करे रही है। सूचना मिली थाने पे वैन जिसमें बच्चे बैठे हुए थे, करीबन 11 बच्चे बता रहे हैं यहाँ पे लोग। तो अचानक किसी खराबी के कारण या किसी भी कारण से उसमें गाड़ी में आग लगी, तो मोहल्ले निवासी यहीं पे लोगों ने तुरंत ही उसमें एक्शन लेके बच्चों को सुरक्षित बाहर निकाल लिया और अपने अपने घरों के टिल्लू मोटर चालू करके आग पे काबू पा लिया। गाड़ी की आग भी बुझा दी गई है और गाड़ी अभी घटनास्थल पे और ड्राइवर गाड़ी को छोड़कर कहीं भाग गया। तो गाड़ी को थाने पे क्रेन द्वारा ली जा रही। ये किसी स्कूल की गाड़ी का मैं
संस्कारी जस्ट कोई कॉन्वेंट है, कोई सेंट कॉन्वेंट है, कौन सा उसकी गाड़ी है, तो उसकी और पूर्ण उपलब्ध जितनी भी होंगी वो बाद में होंगी। अच्छी बात नहीं है, गाड़ी जो भी घटना घटी है गाड़ी में, अब हो सकता है इसमें, इससे कोई इनकार नहीं किया जा सकता, लेकिन इसमें सही योगदान मोहल्ले वासियों का रहा है, बच्चों को सुरक्षित निकाल लिया। प्रेम प्रकाश आश्रम में स्वामी गणेशानंद जी महाराज जे 117 जन्मोत्सव के मौके ते खोड़ कार्यक्रम थिया। कुछ झलकियूं अज, कुछ ईंदड़ हफ्ते। अज असां ॾिसूं था इन मौके ते हर साल वांगुरु आयोजित सामूहिक जनेऊ संस्कार जी। प्रेम प्रकाश आश्रम में स्वामी गणेशानंद जी महाराज जे 117 जन्मोत्सव के मौके ते सामूहिक जणियनि जे कार्यक्रम जो आयोजन किया वियो। 11 ॿारनि खे पूरे विधि विधान सां हिते जणिया पाया विया ऐं हर साल वांगुरु हेल भी एक नियम जो पालन सख्ती से करायो वियो त उन्हनि ॿारनि खे जणिया पाइण जी अनुमति इन कार्यक्रम में हुई जेके पंहिंजे मथे जा पूरा वार लारण लाइ तैयार थिया। अॼुकल्ह नई टई फैशन जे करे पंहिंजे मथे जा पूरा वार लारण सां डिजंदी आहे, पर प्रेम प्रकाश आश्रम में संतन जे सन्मुख जणिया पाइण जो सौभाग्य उन्हनि ॿारनि खे मिलंदो आहे जेके मथे जा पूरा वार लाराईंदा आहिनि। प्रेम प्रकाश आश्रम गावेकी गोठ के सेवादार संत हरिओम लाल जी महाराज चयो त 11 ॿार जणिया के कार्यक्रम में शामिल थी करे सामूहिक रूप से जणिया पाए रहा आहिनि। धर्म की, रामकृष्ण भगवान की, लक्ष्मी नारायण भगवान की, शंकर भगवान की, श्री गुरु नानक प्रेम प्रकाश आश्रम में पूज्य स्वामी गणेशानंद महाराजन के पावन जन्मोत्सव के शुभ मौके ते असांजे सिंधी समाज के ॿारनि इन दरबार में अची करे वेद विधि अनुसार मुंडन कराए करे अज ॿारनि जा हिते जणिया थी रहा आहिनि। श्रद्धा से, भावना से, हृदय के प्रेम से सभी देवताओं जो आह्वान करे असां उन्हनि खे घुरायो आ। जिते ब्राह्मण देवता भी वेठा आहिनि, गुरु महाराजन भी वेठा आहिनि, उन्हनि जे समक्ष उन्हनि जा मंत्र उच्चारण करे विधिवत अनुसार हिननि ॿारनि खे जो असां जनेऊ संस्कार कराए रहिया आहियूं। इहो असांजो कार्य हर साल हिन मौके ते थींदो आहे, जो यो ॾाढो सुठो कार्य आहे। असांखे पाण हिन मंदिर में अची करे इहो सिखणु खपे त असां पंहिंजे ॿारनि खे गुरु दरबार में जणिया पाए करे संतनि जे हाज़ुरीअ में, ब्राह्मण जे हाज़ुरीअ में, देवताउनि जे हाज़ुरीअ में विधिवत अनुसार ॿारनि खे जणिया पायूं। शास्त्र जी मर्यादा आहे 7 साले खां वठी 13 साले जे उमिरि ताईं पंहिंजे ॿारनि खे जणिया पाए छॾणु खपनि। जॾहिं खां ॿार जणियो पाईंदो आहे तॾहिं उनखे धर्म कर्म जी ॼाण थींदी आहे। उहो धर्म जो कोई भी कार्य कंदो, शुभ कर्म कोई भी कंदो, उहो ईश्वर जे दर उनजो स्वीकार थींदो। त जेके ॿारनि जा माता पिता आहिनि उन्हनि खे भी इहा ॼाण हुजे त असां नंढी अवस्था में ही ॿार समझदार थिए, मंदिर में अची करे, गुरु दरबार में अची करे मेले जे अवसर ते असीं पंहिंजे ॿारनि खे जनेऊ संस्कार करायूं। सतनाम साखी। पोएं हफ्ते हुई शिवरात्रि। शिवरात्रि के मौके ते शहर के सभी शिवालयन में, शिव मंदिरन में बम बम बोले हर हर महादेव जा जयकारा गूंजन पिया। यह गाल अलग रही तो इन दफे शिवरात्रि ॿ ॾींहं मनाई वई। हर हर महादेव बम बम बोले ये जयकारा पोएं हफ्ते महाशिवरात्रि के दौरान शहर के सभी शिवालयन में शिव मंदिरन में गूंजन पया। अचलेश्वर महादेव मंदिर, कोटेश्वर महादेव मंदिर, चकलेश्वर, भूतेश्वर, गुप्तेश्वर ए हर नंढे वॾे शिवालय ते सुबह सवेल खां शिव भक्तन की भारी भीड़ पहुंचण शुरू थी वही हुई। शहर के सभी प्रमुख शिव मंदिरन ते सुरक्षा का भी पूरा इंतजाम पुलिस वारन कया हुआ
अचलेश्वर महादेव मंदिर ते ऐं चकलेश्वर महादेव मंदिर ते त हिकु विशाल मेले जो माहौल लॻे पियो। पर हिक दुख जी ॻाल्हि त स्मार्ट सिटीअ जी कल्पना कंदड़ शहरवासियुनि प्रसाद खाई करे दोना ऐं कागर उते ई फिटी करे छॾिया ऐं एतिरो जो गंद थी वियो जंहिंजो छा चइजे। प्रशासन हर बार अपील कंदो आहे ऐं अचलेश्वर महादेव मंदिर वारनि पाण बि डस्टबिन लॻाया हुआ, नगर निगम जी तरफ़ां बि इहा व्यवस्था हुई, पर प्रसाद खाइण वारे श्रद्धालुनि इन ॻाल्हि जी चिंता न कई। हालांकि सुख सां शिवरात्रि जो त्योहार 2 ॾींहं मनायो वियो। बाबा भोलेनाथ जो अभिषेक करे सभिनी सुख समृद्धि जी कामना भी कई। बिलपत्र, खीर, माखी, धतूरे सां भोलेनाथ जो अभिषेक करे सभिनी पंहिंजे पंहिंजे लाइ कुछ न कुछ घुरियो। कहीं भी यदि आप सेवाधारियों द्वारा बांटी गई है तो प्रसादी ग्रहण करने के पश्चात भोजन, जूते धोने, पानी का पाउच आदि सड़क पर रखे हुए शिवरात्रि के मौके ते हर साल वांगुर गुप्तेश्वर महादेव मंदिर का एक भव्य शिव बारात निकती जेका अचलेश्वर महादेव मंदिर ते अची पूरी थी। शिवरात्रि के मौके ते हर साल वांगुर हिन भी गुप्तेश्वर महादेव मंदिर का भव्य शिव बारात निकती। शिव बारात में शिव भक्त त नचंदा टपंदा हलन पिया, साण साण सुहिणियूं झांकियूं भी मन के मोहे रहियूं हूं। रस्ते ते खोड़ी जगह ते इन शिव बारात जो स्वागत कयो वियो। मेरा नाम देवेंद्र गुप्ता है, मैं अध्यक्ष गुप्तेश्वर महादेव सेवक। आज शिव जी का विवाह है गुप्तेश्वर से अचलेश्वर तक। 35 साल तो मेरे को ऐसी रहती है। अचलेश्वर महादेव से गुप्तेश्वर महादेव से अचलेश्वर महादेव। हाणे ॻाल्हि कयूं था निजधाम आश्रम जय बाबा जिन जी दरबार में पोएं हफ़्ते पूर्ण थियल धार्मिक कार्यक्रमनि जी। पर इन दौरान हिकु ख़ासि ॻाल्हि, पाण पूज्य जय बाबा जन जे हथ सां लिखियल हिकु पुस्तक जो हिंदी अनुवाद थियण खां पोइ उन जो विमोचन इन कार्यक्रम जे दौरान थियो ऐं पुस्तक जो जेको शीर्षक आहे उहा पूज्य जय बाबा जन जी हथ अखरी। परम पूज्य सदगुरु स्वामी बाबा रामदास साहब जन जे जन्मोत्सव के मौके ते निजधाम आश्रम में खोड़ कार्यक्रम थिया। 6 फरवरी का श्री राम कथा महायज्ञ जो आयोजन शुरू थियो जेको 13 फरवरी ताईं हलियो। इन जे अलावा ॿिया भी खोड़ कार्यक्रम थिया। श्री गुरु ग्रंथ साहब जन जे पाठ साहब जो भोग, भजन, कथा, कीर्तन ऐं संतन जो आगमन। पर एक विशेष कार्यक्रम यो भी थियो त पाण पूज्य जय बाबा साहब जन जे हथ सां लिखियल एक पुस्तक जो हिंदी तर्जुमो थियण खां पोइ उन जो विमोचन इन कार्यक्रम में थियो। पूज्य जय बाबा साहब जन जी हथ अखरी नाले सां इन पुस्तक में जय बाबा जन जा उहे विचार आहिनि जेके श्री गुरु नानक देव साहब जन जे बारे में उन्हनि खे हुया। गुरु नानक देव साहब जन जी सिख्या, गुरु नानक देव साहब जन जी सिख्या के पंहिंजे जीवन में कीअं प्रभावी तरीके सां अजमाए था सघूं, एक ओंकार जो छा मतिलबु आहे, इहे सभु ॻाल्हियूं इन पुस्तक में आहिनि। 38 पन्ननि जी इन पुस्तक में हिक पन्ने ते पाण पूज्य जय बाबा साहब जन जे हथ सां लिखियल तथ्य आहिनि त ॿिए पन्ने ते उन्हीअ जो तर्जुमो हिंदीअ में ऐं हिकु पन्नो देवनागरी माफ़ कजो अरबी सिंधीअ में भी आहे। कुछ भजन भी इन पुस्तक में आहिनि। कुल मिलाए श्रद्धालुनि जे लाइ हिकु शास्त्र जे रूप में इहा पुस्तक आहे जंहिंजो विमोचन कार्यक्रम जे दौरान थियो। बिल्कुल शांति का दान दें। अच्छा बिल्कुल शांति का दान दें। अच्छा अंदर ले लो। आप बैठो, ला रहे हो कुर्सी।
हर साल वांगुर हिल भी इन्हें रामदास बाबा जन जे जन्मोत्सव के दौरान प्रेम प्रकाश आश्रम जा संत शिवरात्रि डी पेशीअ जो आया ऐं उन्हनि संगत अॻियां गुरु महिमा जो वाखान कयो। पूज्य सदगुरु स्वामी बाबा रामदास साहब जन जे जन्मोत्सव के मौके ते मंगल 13 फरवरी प्रेम प्रकाश आश्रम जा मंडलाध्यक्ष स्वामी भगत प्रकाश जी महाराज जन जो सत्संग आयोजित थियो। इन दौरान सवे जी तादाद में संगत मौजूद हुई ऐं स्वामी भगत प्रकाश जी महाराज जन सभिनीनि खे इन दौरान गुरु महिमा के बारे में ॿुधायो। कमल अलेप कहते तिम जगत मेरा संत रहत निर्लेप राम निर्लेपी दुनिया अंदर जीवन
सतनाम ईंदड़ आर्तवार सिंधु रॉयल एंड कल्चरल सोसाइटी पारां हिकु भव्य डायबिटीज़ मेला मेडिकल शिविर जो आयोजन कयो थो वञे। नालो मेला आहे छो जो हिन में डायबिटीज़ यानी शुगर जी बीमारीअ सां संबंधित हर ॻाल्हि जी बारीकीअ सां जानकारी प्रदर्शनी जे ज़रिए ऐं प्रोजेक्ट जे ज़रिए ॾिनी वेंदी। साण साण इहो बि ॿुधायो वेंदो त असां शुगर जी बीमारीअ सां कीअं बची था सघूं, छड़ो गोरियूं खाइण इन जो इलाज नाहे, ऐं शुगर फ्री खाधा घर में कीअं ठाहियूं, कीअं उन्हनि जो उपयोग कयूं, ऐं रांदि रांदि में चटाभेटीअ जे ज़रिए प्रतियोगिताउनि जे ज़रिए शुगर सां संबंधित जानकारियूं इन कैंप में ॾिनियूं वेंदियूं। सिंधु रॉयल एंड कल्चरल सोसाइटी के अध्यक्ष भाव पृथ्वी पंजवाणी और कार्यक्रम संयोजक डॉक्टर अशोक वाधवानी इन बारे में विस्तार से जान ॾिनी आहे। में छा थींदो आहे, असां कैंप जेको बि लॻाईंदा आहियूं त उन हिकु ॾींहं जे कैंप में या हिकु ॾींहुं बि छा 2-4 कलाक जे कैंप में डायबिटीज़ वारे मरीज़ खे कोई बेनिफिट नथा पहुचाए सघूं। इन करे असां डायबिटिक मेले जे रूप में असां इहो कैंप लॻायो आहे। त हालांकि इन में भी असां उनखे पूर्णतः फ़ाइदो न ॾेई सघंदासीं छो कि इहा शइ बीमारी अहिड़ी आहे कि कैंप जे माध्यम सां हिकु ॾींहं में कुझु बि न कंदा, पर कैंप ऐं डायबिटीज़ मेले में इलाही फ़र्क़ु आहे। उन डायबिटीज़ मेले जे माध्यम सां हुनखे डायबिटीज़ सां थियण वारा ऑल नुक़सान जेके भी नुक़सान थींदा आहिनि उहो उते असां उन्हनि खे बाक़ाइदा उन जी रूपरेखा उते साम्हूं रखी करे डिस्प्ले करे वो उन्हनि खे सम्झाईंदासीं। प्लस डॉक्टर वो लेक्चर जे हिंदी लेक्चर जे माध्यम सां प्रोजेक्टर ऐं स्लाइड ठाहींदा, उन जे माध्यम सां उन्हनि खे सम्झाईंदा कि डायबिटीज़ खाली उपचार मतलब दवा ही उनजो इलाज न आहे, दवा त अंतिम पड़ाव आहे। बाक़ी पहिरों अगर मरीज़ सम्झी थो वठे डायबिटीज़ छा आहे ऐं उनजा बचाव सम्झी थो वठे त उहो दवा खां इलाही बची सघंदो आहे। ऐं दवा त हिकु लास्ट उहो थींदो आहे कि लास्ट में दवा वठिजे। माना एक जागरूकता भी मेडिकल असिस्टेंट सां गॾु हलंदी आहे। बिल्कुल बिल्कुल, जागरूकता ही मेन उद्देश्य आहे कि डायबिटीज़ जे बारे में माण्हू खे जागरूकता मिले ऐं तॾहिं हो उनखे क्योर करे पाईंदो। खाली गोरी खाई करे ऐं चाहे मुंहिंजी डायबिटीज़ कंट्रोल थींदी इहो असंभव आहे। अच्छा डॉक्टर साहब, छड़ो डायबिटीज़ जे संबंध में ही इहो कैंप आयोजित थो कयो वञे कि न कुछ ॿियो भी आहे? डायबिटीज़ सां रिलेटेड थियण वारा हर नुक़सान, जीअं डायबिटीज़ सां रिलेटेड न्यूरोपैथी डेवलप थी वेंदी आहे। न्यूरोपैथी पेरनि में त थींदी आहे, सुनपन अची वेंदो आहे, पर उहो पूरी शरीर जे नसनि ते बि अची वेंदो आहे। यानी इवन अगर डायबिटीज़ वारे मरीज़ खे हार्ट अटैक भी थींदो आहे त उनखे ख़बर न पवंदी आहे, सूर न थींदो आहे ऐं उनजी डेथ थी वेंदी आहे। त डायबिटीज़ सां रिलेटेड हार्ट डिसीज़, डायबिटीज़ सां रिलेटेड फूड अल्सर, डायबिटीज़ सां रिलेटेड रेटिनोपैथी अखियुनि जी बीमारी जेकी थींदी आहे, पर्दे जी बीमारी, उहा ऐं इन सां संबंधित जेके भी थींदा उहे सभु फैकल्टीज़ हुते शहर जूं उपलब्ध रहंदियूं। अच्छा, छा इनमें कोई रजिस्ट्रेशन चार्ज आहे? कोई रजिस्ट्रेशन चार्ज ना है, कोई कंहिं भी इन्वेस्टिगेशन जो शुगर उते टेस्ट थींदी, कोई चार्जेस ना उनजो, पेरनि जे सुनपन जी जांच थींदी, कोई वो चार्जेस ना उनजो। जेके हायर टेस्ट थींदियूं आहिनि उहा असां ऑथोराइज लैब जेके थींदियूं आहिनि, थायरोकेयर या ॿियूं सुठी लैब उन्हनि सां ॻाल्हाए रखियो आहे। बल्कि उहो मरीजनि खे 50% बेनिफिट ॾींदा। अगर वो डॉक्टर उते उनजी हायर टेस्ट लिखंदा, महांगी टेस्ट आहे, त उनखे 50% में थी करे मिलंदियूं। उहो उन लैब वारा सुविधा ॾींदा उनखे। डॉक्टर साहब, कुछ चिकित्सक जेके अचनि था ख़ासि उन्हनि जा नाला? भाई डायबिटोलॉजिस्ट में जीअं असांजो मेन इहो डायबिटीज़ मेलो डॉक्टर नवनीत अग्रवाल जे मार्गदर्शन में लॻियो आहे। त शहर जा समस्त डायबिटोलॉजिस्ट जीअं डॉक्टर राजेश्वर सिंह, डॉक्टर पंकज जैन, ॿिया जेके जीअं MD आहिनि उहे बि रहंदा इन्वॉल्व। हार्ट डिसीज़ जे लाइ डॉक्टर पुनीत रस्तोगी, डॉक्टर राम रावत, डॉक्टर आकाश मोदी। अखियुनि जे बारे में जीअं डॉक्टर राकेश कुमार गुप्ता, विजय आहूजा ऐं हिकु आदित्य मोदी जेकी रेटिना स्पेशलिस्ट आहिनि उहे, ऐं बिरला अस्पताल में पंहिंजी सेवाऊं ॾींदा आहिनि डॉक्टर विनोद वलेचा, डॉक्टर मगनानी, पंहिंजे रोहित मगनानी, उहे ई पंहिंजी सेवाऊं ॾींदा हुते। छा चवणु चाहींदव हिन न्यूज़ बुलेटिन जे माध्यम सां ॾिसण वारनि खे? मां चाहींदुमि कि वधीक में वधीक माण्हू अचनि जेके डायबिटीज़ आहे, ऐं जेके डायबिटीज़ नाहे बि जेको लॻे थो उनखे, जंहिंजो मोटापो आहे, वज़न वधीक आहे, थायराइड भी जेके आहे उहे बि अचनि। त उहे जागरूकता कैंप आहे एक्चुअल में, उहो खाली दवाऊं ही उद्देश्य न आहे असांजो। उहो मरीज़ जागरूक थिए ऐं उनजे बारे में बीमारियूं ख़बर पवंसि कि कीअं बचाव थी सघंदो आहे, मूंखे ॿियूं डायबिटीज़ सां नुक़सान थींदा आहिनि जेके, कीअं बची सघंदो आहे, उहो अची करे उते उनजो लाभ खणे पूरो। पृथ्वी जी, हिकु अनूठो आयोजन तव्हां संस्था जे ज़रिए कयो था पिया, शहर वासियुनि जे लाइ काफ़ी कुझु नओं आहे। ॿुधायो त सिंधु रॉयल कल्चरल सोसाइटी कीअं इन कैंप रूपी डायबिटीज़ मेले जे बारे में वीचार कयो? इहो असांजे दिमाग़ में पहिरियों खां ई आयो। एक्चुअली जीअं तव्हांखे ख़बर आहे हिन रॉयल सोसाइटी में असां सां सभु डॉक्टर जुड़ियल आहिनि मैक्सिमम। असां जेके फाउंडर्स आहियूं हुन में मैक्सिमम असांजा डॉक्टर्स आहिनि। डॉक्टर रमेश पंजवानी, डॉक्टर किशोर मंगनानी, डॉक्टर अशोक वाधवानी जी, डॉक्टर अशोक दुसेजा, डॉक्टर संतोष दुसेजा। असां पहिरें खां इहो डिसाइड कयोसीं भई अचण जी मौज थी वञे भई।
ऐं हुन सां जेके बि रिलेटेड ॿियूं बीमारियूं आहिनि उहे ॾाढी वधी थियूं वञनि। त पहिरें खां दिमाग़ में आयो, असां सभिनी पंहिंजो प्रयास कयोसीं। असांजा हिन डायबिटीज़ मेला जा जेके संयोजक आहिनि डॉक्टर अशोक वाधवानी जी, उन्हनि डॉक्टर नवनीत सां 2-3 मीटिंगूं कयूं, उन्हनि सां ॻाल्हायो। उहो इन करे बि कि डॉक्टर नवनीत अग्रवाल पहिरियों बि हिकु दफ़ो इहो मेला लॻाए चुकिया आहिनि ऐं काफ़ी सक्सेस रहिया हुया। त उन्हनि खे सॼो परफॉर्मा ख़बर हुई त असां उन्हनि जे साम्हूं प्रपोजल रखियोसीं, उन्हनि हुनखे एक्सेप्ट बि कयो ऐं चऊं भई बिल्कुलु हिनजो फ़ाइदो ॾींदो। त उन्हनि जो बि काफ़ी योगदानु आहे। असां त सभु आहियूं हुन में ऐं काफ़ी महिनत करे रहिया आहिनि डॉक्टर अशोक वाधवानी जी, डॉक्टर नवनीत जी प्रयास सां ॿिया जेके डॉक्टर्स आहिनि डायबिटोलॉजिस्ट, जंहिंमें डॉक्टर पंकज जैन, राजेश्वर सिंह, अजयपाल सिंह अचनि था। वरी उन्हनि सभिनी सां मिली करे जेके कार्डियक में आहिनि डॉक्टर पुनीत रस्तोगी ऐं राम रावत मोदी साहब, उन्हनि सां बि ॻाल्हायूं। त सभिनी सां उन्हनि कॉन्टेक्ट कयो आहे। न्यूरोलॉजी में डॉक्टर दिनेश उदेनी आहे, डॉक्टर विवेक जैन आहे, डॉक्टर अरविंद गुप्ता। हिकिड़ी माने काफ़ी टीम आहे सुठी ऐं सभु जेतिरा बि डॉक्टर्स आहिनि सभु क़ाबिल आहिनि, शहर जा मानियल आहिनि। त असां उमेद बि इहा था कयूं भई हिन सां असां वटि काफ़ी माण्हू ईंदा जिन खे फ़ाइदो बि मिलंदो। पेशेंट कीअं अचे, रजिस्ट्रेशन थींदो या न असां जाते शहर में काफ़ी जॻह ते तव्हां ॾिठा हूंदा बोर्ड लॻी आहिनि, अञा बोर्ड लॻंदा, पेपर में बि ॾियूं था पिया, असां न्यूज़ जे थ्रू बि ॾियूं था पिया। ऐं सभु जेतिरा बि जनरल प्रैक्टिस आहिनि उन्हनि सभिनी खे असां पैम्पलेट बि ॾिना आहिनि, विरायूं बि था। हुन में हेठां लॻियल अथव कॉन्टेक्ट नंबर, जंहिंमें मुंहिंजो पंहिंजो आहे डॉक्टर अशोक वाधवानी, डॉक्टर संतोष दुसेजा, डॉक्टर किशोर जी। त उहे डायरेक्ट उन्हनि सां ॻाल्हाए करे पंहिंजो नालो उते ॾेई सघंदा आहिनि, जंहिंमें कोई चार्ज न आहे। हुन में व्हाट्सअप सां बि ॾेई सघंदा आहिनि, मेल सां बि ॾेई सघंदा आहिनि। इहे सभु फैसिलिटी रखियूं आहिनि। इन करे भई स्पॉट ते अची करे जेकी भीड़ थी थिए त उहा ॾाढी परेशानी थिए। हीअं ऑनलाइन पहिरें ई बुकिंग थी वञे त माण्हुनि खे हिकिड़ी फैसिलिटी बि मिलंदी ऐं थोरो जल्दी थी वेंदो। पर अगरि कोई रहिजी थो वञे ऐं उन ई ॾींहुं अची उते हा नो प्रॉब्लम। अगरि उते बि कोई अची करे रजिस्ट्रेशन कराईंदा त हुनजो वेलकम आहे। ऐं असांजी आख़िरी ताईं कोशिशि आहे जेसि ताईं इहो सम्झो मेलो हलंदो 2-2:30 वॻे ताईं 3 वॻे ताईं, भई आख़िरी कोई पेशेंट भेजे त हुनखे उहा पूरी सुविधा मिले। छा संदेश ॾियणु चाहींदव ॾिसण वारनि खे? बसि असांजी इहा सभिनी खे संदेश आहे कि भई सभु ॼणा अचनि उते जेके हिन बीमारीअ सां ग्रस्त आहिनि या जेके रिलेशन जिन जा आहिनि ऐं काफ़ी हुनखे फैसिलिटी नथी मिलनि त हिते अचनि, हुनजो पूरो फ़ाइदो वठनि। फ़ाइदे सां मतिलबु शरो दवाऊं न आहिनि, फ़ाइदे सां मतिलबु इन्हनि सां कंसल्टेंसी थी वेंदी, डॉक्टरनि खे ॿुधाईंदा अॻिते जी भई छा तव्हांखे केयर करणी आहे। प्लस असां जेको हिन मेले में हिकिड़ा स्टॉल था लॻायूं, भई हुन में छा खाइणु खपे, छा न खाइणु खपे, किथे किथे तव्हांखे बचाव करिणो आहे, उन खां बि फ़ाइदो मिलंदो जेको माने कॉमन आहे। वास्तव में साॻे नमूने पोएं हफ़्ते छंछरु 17 तारीख़ चैम्बर ऑफ कॉमर्स सभागार में सिंधु वेलफेयर सोसाइटी पारां हृदय रोग शिविर जो आयोजन कयो वियो, जंहिंमें दिल्ली जे डॉक्टर यूसुफ जमाल अची करे मरीजनि खे निशुल्क परामर्श ॾिनो। हृदय रोग दिल जी बीमारी सां पीड़ित मरीजनि जे लाइ हिकु मेडिकल कैंप जो आयोजन कयो वेंदो आहे, जंहिंमें दिल्लीअ जी जीवी पंत अस्पताल जा डॉक्टर यूसुफ जमाल अची करे मरीजनि खे परामर्श ॾींदा आहिनि। छंछरु 17 तारीख़ चैम्बर ऑफ कॉमर्स सभागार में सिंधु वेलफेयर सोसाइटी जो इहो मेडिकल कैंप आयोजित कयो वियो, जंहिंमें डॉक्टर यूसुफ जमाल जे अलावा ॿिया बि घणा ई वरिष्ठ चिकित्सक मौजूदु हुआ ऐं उन्हनि आयल 500 खां बि वधीक मरीजनि जी जांच कई, उन्हनि खे उचित परामर्श ॾिनो। इन दौरान कुझु जांचूं बि सोसाइटी पारां मुफ़्त में करायूं वयूं। हाणे ॻाल्हि कयूं था राष्ट्रीय रामायण मेले जी। हजीरा स्थित मनोरंजनालय मैदान ते राष्ट्रीय रामायण मेलो आयोजित कयो वियो आहे। प्रदेश सरकार जे उच्च शिक्षा मंत्री श्री जयभान सिंह पवैया जी पहल ते आयोजित इन मेले जी शुरूआत छंछरु ॾींहुं भव्य कलश यात्रा सां थी। देश जो टियों राष्ट्रीय रामायण मेलो ग्वालियर में आयोजित कयो वियो आहे। 17 तारीख़ खां वठी करे ईंदड़ 23 तारीख़ ताईं इहो मेलो हलंदो, जंहिंजी शुरूआत हिकु भव्य कलश यात्रा सां थी। किला गेट खां शुरू थियल इन भव्य कलश यात्रा में हज़ारे जी तादाद में माताऊं पीतांबर वस्त्र धारण करे मथे ते मंगल कलश रखी हली रहियूं हुयूं। हजीरा जे मनोरंजनालय मैदान ते पहुची करे इहा कलश यात्रा पूरी थी ऐं तंहिंखां पोइ उते ध्वजारोहण थियो। पर भव्य कलश यात्रा में पाण मंत्री जयभान सिंह पवैया हथ में धर्म ध्वजा थामे अॻियां अॻियां हलनि पिया। दिल्ली और अयोध्या से प्रदर्शनियां बनकर आई हैं, जिनमें भारत भर के रामलीलाओं के चित्रण, मुखौटे, भगवान राम का रामायण पथ, और कल से मानस सम्मेलन शुभारंभ हो जाएगा, जिसमें देश के
बहुत बड़ी बड़ी विभूतियाँ मानस पर व्याख्यान देने आ रही हैं। राजेश्वरानंद जी महाराज आ रहे हैं, विद्या भारती जी आ रही हैं, जगत गुरु रामभद्राचार्य महाराज एक दिन के लिए पधारने वाले हैं और देश के संत शिरोमणि पूज्य महंत नृत्य गोपाल दास जी महाराज का आगमन भी मेला में हो रहा है। माँ कनकेश्वरी 18 तारीख को मानस सम्मेलन में रहेंगे। पूज्य भैया महाराज जी भी पधारने वाले हैं और इस तरह मानस सम्मेलन, संत समागम, राम कथा, श्री राम लीला प्रदर्शनी, भारत भर की संस्थाओं के साहित्य भंडार और अंतिम दिन 5000 परिवारों को मानस भेंट करके हर रोज रामायण पारायण का जो संकल्प कराया जा रहा है, अद्भुत है वो संकल्प। 5000 परिवारों में संस्कार अभियान शुरू हो। अॼु जे बुलेटिन में एतिरो ई। ॿिए हफ़्ते तव्हां सां वरी मिलंदासीं। तेसीं ताईं हरिओम।